BM ख़बर नाज़रीन नवासा शेयर कंदासीं ठटे मां ख़बर ॾींदासीं जिते हलीम आदिल शेख जे काफ़िले में शामिल फायरिंग कंदड़ गार्ड्स की गिरफ़्तारीअ लाइ छापा हया पिया वञनि। एफ़ज़े में 2 ॼणा सोघाब कया विया आहिनि। अपडेट कयो पिया कि ठटे में हलीम आदिल शेख जे काफ़िले में फायरिंग कंदड़ 2 गार्ड्स की गिरफ़्तारीअ लाइ छापा हया पिया वञनि जॾहिं त एफ़ज़े में 2 ॼणा सोघाब कया विया आहिनि। पुलिस छतोछंड में फ़कीर ॻोठ में छापा हणी 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस पारां फायरिंग जे इल्ज़ाम हेठायल 12 जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ छापनि जो सिलसिलो जारी आहे। अपडेट कयूं पिया कि ठटे में हलीम आदिल शेख जे काफ़िले में शामिल फायरिंग कंदड़ गार्ड्स की गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। एफ़ज़े में 2 ॼणा सोघाब कया विया आहिनि। पुलिस फायरिंग जे इल्ज़ाम हेठ गार्ड्स की ॻोल्हा करे रही आहे। अवां खे ॿुधायूं पिया पुलिस छतोछंड ऐं फ़कीर ॻोठ में छापा हणी 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ठटो मां KT न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब रोही, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी छतोछंड फ़कीर ॻोठ में एक दफ़ो पुलिस पारां छापा आया पिया वञनि, ख़ासि तौर ते PTI जे कारकुननि जे गिरफ़्तारी लाइ PTI जा उहे लाॻापियल जेके अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख सां गॾु जेको आहे संदसि वेझो साथी PTI ज़िले ठटे जो सदर अरसलान बिरोही ऐं उनजा जेके साथी गार्ड आहिनि जिन जे बारे में पुलिस जो मौक़िफ़ आहे त उन फायरिंग में उहे जेके मुलवस रहिया आहिनि। फायरिंग जे पोलिंग वारे ॾियारे ते ज़मीनी चूंड जेका थी हुई मलीर वारे तट ते उन जेका जांच में पुलिस के घुर्बल आहिनि गार्ड उन्हनि गार्डनि समेत 12 ॼणनि जी जेका गिरफ़्तारी लाइ पुलिस छापा हणी रही आहे। छतोछंड में फ़कीर में छटे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया विया आहिनि ऐं 2 ॼणनि खे जेको आहे एफ़ज़े तौरु गिरफ़्तार कयो वियो आहे। छापनि जो सिलसिलो जारी आहे। पुलिस पारां छापा हया पिया वञनि जंहिंमें PTI जे मक़ामी जेका अॻुवान आहिनि उन्हनि जो चवणु आहे त सियासी इंतकामी तौरु कार्रवाइयूं कयूं वञनि। जेके माण्हू कारकुन उहे मरीज़ ज़ेल न हुआ उन्हनि खे बि गिरफ़्तार करण लाइ उन्हनि ते छापा हया पिया वञनि। मजमूई तौर ते मुख़्तलिफ़ हंधनि ते छापनि जो सिलसिलो जारी आहे पर को बि कारकुन पुलिस खे हथु अची न सघियो आहे। न ई गार्ड हथु अची सघिया आहिनि। उनजे एफ़ज़े में 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे नामालूमनि मुंतक़िल कयो वियो आहे। जी महबूब रोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं नाज़रीन हाणे अवां खे ॿुधाईंदासीं सिंधी अदबी संगत पारां मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां ठुल ऐं नवाब